नाज़िन कराची जी छा सूरतयाल है। कराची खां धती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा हिन वक्त लाइन ते मौजूद है। जी इमदाद सुमरा, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में अॼु बि वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। कराची के केतिरनि ई इलाइक़नि में हिन वक़्तु तेज़ वसकारे खां पोइ बरसात जो पाणी जेको आहे उहो रोडनि रस्तनि ते भेजी वियो आहे, जिन त मकानी खाते पारां जेको आहे बरसात जो पाणी जेको आहे सो नेकाली लाइ हिन वक़्तु मुतहरिक थी वई आहे। जिन त असांजो कैमरामैन उहे अव्हांखे मंज़र ॾेखारे जेको हिन वक़्तु मकानी खाते पारां जेको आहे हिन वक़्तु बरसात जो पाणी जेको आहे उहो कढियो पियो वञे। हैवी मशीनरियूं जेकी उहे जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुचाई वियूं आहिनि। बरसात जो पाणी केतिरनि ई इलाइक़नि में भेजी वियो आहे, जिन त बरसात पवण खां पोइ कराची जे कचिन आबादियुनि वारनि इलाइक़नि में जेको आहे बरसात जो पाणी उते बीहजी वियो आहे। असां हिन वक़्तु जेको आहे सदर वारे इलाइक़े में पिणु मौजूदु आहियूं। जेको असांजे बैकग्राउंड ते जेको आहे सो मकानी खाते पारां जेकी मशीनरियूं जेकी घुरायूं आहिनि उन जे जेको आहे पाणी उन ज़रिए पाणी कढियो पियो वञे। हिन वक़्तु बि कराची जे बल्दिया टाउन, शेरशाह, क्यामाड़ी, लियारी, गुलशन, इकबाल समेत केतिरनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। जिन त मौसमियात खाते पारां इहो चयो वियो आहे त अॼु बि जेको आहे सो तूफ़ानी बरसात पवंदी ऐं कराची में जेका आहे ॿोॾि वारी सूरत हाल जेको आहे सो रहंदी। जिन त इहो बि मौसमियात खाते पारां ॼाणायो वियो आहे त आवाम खे जेको आहे सो अॼु एहतियात करणु घुरिजे। कंहिं कमु साॻी सां जेको आहे सो उहो ॿाहिरि निकिरनि, बाक़ी जेको आहे उहे घरनि ताईं महदूद रहनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु बि जेको आहे कराची जा मुख़्तलिफ़ जेकी इलाइक़ा आहिनि उते बरसात जो पाणी बीठल आहे। जिन त एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया बि जेके हिन वक़्तु कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जे पाणी जेको आहे उहो जाइज़ो वठी रहिया आहिनि। बरसात पवण खां पोइ के इलेक्ट्रिक जा केतिरा ई फीडर जेके उहे ट्रिप थी विया आहिनि। असांजे के इलेक्ट्रिक इंतज़ामिया सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो पिणु इहो ई चवणु आहे केतिरनि ई इलाइक़नि में बरसात पवण खां पोइ फ़नी ख़राबी सबबु बिजली बंदि थी वई आहे। जिन त काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते 10 खां 15 कलाकनि ताईं हिन वक़्तु बि जेको आहे सो बिजली बंदि आहे, जिन सबबु आवाम जेका आहे उहा परेशान आहे। जी